मां पखी हाँ प्यार जो मवाली छा थो करे, छा लिखे थो? हाँ छा थो लिखे? यार रसूल पुछा न कर। हे आ माजी कापी, हे आ माजो कलम। हे कापी आ, जमीन कापी आ तुझी। हाँ। काठी तुझो कलम आ। हाँ गरीब हो न, गुरबत जहिड़ी कोई आहे मजबूरी। सुण, हिते जो लिखे थो हे झटको बात वटही वेंदो। कीअं ठही वेंदो? लकीरो ॾेई वेंदोमांसि। लकीरो ॾेई वेंदे पोइ न ठहंदो। ना मथो ॾेई वेंदोमांसि कपिड़ो। अच्छा हे तोखे कंहिं चयो आहे तूं शाइरी लिख? हाँ शाइरी सही, मां यार ना ममतू। नालो त फज़ीलत सां वठ, ममताज़ मोलाई चओ, ममताज़ मोलाई। तोखे कीअं ख़बर पए ममताज़ मोलाई? ममतू न इहो चए ममताज़ मोलाई जी कापी कंदुमि। ममताज़ मोलाई पाण वारो ममतू? ममतू इहो तगारी खणे थो। इहो वरी हाणे ममताज़ मोलाई जहिड़ो थींदो? हाँ चए थो ममताज़ मोलाई जी कॉम्पिटिशन में मां फनकारी कंदमि। मूंखे अहिड़ा कलाम ॾिसी लिखी ॾे, अहिड़ा कलाम लिखी ॾे ईअं तबाही। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा, हा तूं मवाली माण्हू, तूं भॻा पी मैखाने ते वे, तुंहिंजो कहिड़ो कमु शाइरी सां? छो मां माण्हू न आहियां? मानी नथो खावां, पाणी नथो पियां। साईं तूं 10 चकर पाणी पी, मानी खा, पर शाइरी तुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे मुंहिंजा सोना। हाँ ॿुध, हा इहो कलाम ॿुधो थी। पायला केटे लखनि वारो। इहो छा तुंहिंजो कलाम आहे? मां कॾहिं चयो मुंहिंजो कलाम आहे, पर इहो ॿुधो थी न। हा इहो ॿुधो आहे। इन जे अपोजिट में हाणे कलाम ताज़ो तयारु कयो आहे। अच्छा कहिड़ो आहे ॿुधा? ओ पायला केट 70 वारो। हो लखनि वारो, तूं वरी 70 वारो? जेकी औकात हूंदी न बाबा। ऐं नकल त नकल आहे न, नकल असल नकल। आहे। पायला केट 70 वारो, हणंदो वतां थी जोगी ढारो। इहे त बोल हुन में न आहिनि। इहा हिते शाइरी आहे न, इहा हिते शाइरी आहे। तबाही थींदी मुंहिंजे कलामनि में। सम्झां थो, इहो ममतू बि न चढ़ियो। कीअं न चढ़ियो? तुंहिंजी जहिड़ी शाइरी हूंदी त अहिड़ा कलाम काॾो उनखे खणंदा मथे। हाँ ॿी शाइरी ॿुधाई। हा ॿुधा। चए थो ओ सिकल सजण तुंहिंजी लॻे राति जो 2-3 वॻे थी। इहा बि त ममताज़ मोलाई जो गानो आहे। पोइ मां कॾहिं चयो भाउ मुंहिंजो कलाम ॿुधो थी न? हा इन जी धुन। माई तुंहिंजी यादि ॾिंगी ओ मूंसां रोज़ विढ़े थी। भाभी चवां थो अधी चवां थो चिड़ी पवे थी। ज़ाल तुंहिंजी यादि ॾाढी ॾिंगी रोज़ मूंसां विड़ी पवे थी। यार मवाली तूं खामखा मुंहिंजो मथो खाईंदे। सम्झां थो त मूंखे पेर पटणा पवंदा हितां, न त तूं खामखा मुंहिंजो टेंशन ॾे। वञ और तोर पीधा कंदो त सभु नशा मुंहिंजे पुट खे ॾसां थी, हाणे कंदो तूं। हल वजह छॾी यार, डिस्टर्ब करण आया अलाए काथे वियुमि यार। हा मां कुर्ब तुंहिंजे में ईंदो आहियां, मां कुर्ब तुंहिंजे में ईंदो आहियां। इश्क कयो आहे काबू। ऐं अची वियो थो ॾाढू, इन जो कर्ज़ आहे क़ुरानी जो।